फरमायो है पंहिंजी ॿोलीअ लाइ त मुंहिंजी ॿोली उत्तम आहे, आला आहे। ऐं शेख अयाज़ छाकाणि त असांजो जीअं जयप्रकाश जेका ॿोली ॻाल्हाए वियो, ॾिसो केॾी ख़ूबसूरत सिंधी ॿोली आहे। असीं पंहिंजे हैदराबाद जे लहजे में ॻाल्हायूं था, पाण कोहिस्तान जे लहजे में असांखे ॿुधायूं त ही रंग आहे। ऐं शेख अयाज़ चयो त पंहिंजी ॿोलीअ में मियां जॾहिं चवंदे माउ तोखे अहिड़ो साहु ॿी ॿोली किथे। असांखे फ़ख्रु आहे त क़यादत ॾित नई जॾहिं अचे थी त पंहिंजे पंहिंजे रंग सां पंहिंजी ताक़त सां उभरी अचे थी। ऐं असांजी नई क़यादत जंहिंजा सरबराह हिन वक़्तु असांजा मेज़बान मोहतरम मलिक चंगेज़ नई सरवाणीअ, नई क़यादत, नई जदोजहद ऐं फ़ख्रु आहे त मलिक चंगेज़ जेको आहे इन जो आगाज़ हिकिड़े अज़ीम कलमकार, हिकिड़े सच लिखंदड़ कलमकार सां शाम वधाइण जेका सुरई सांझ आहे, जेका असांजे दोस्त गंगूमल जीरामाणी सां आहे। इहो सॼो क्रेडिट उन कलम ॾांहुं, गंगू ॾांहुं ऐं उन सच ॾांहुं जंहिंजी पुठ भराई करण जे लाइ, जंहिंजी बैक ते बीठल आहे असांजो मलिक चंगेज़ खान। जेके पुराणियूं क़यादतूं आहिनि उहे पंहिंजी जाइ ते आहिनि, पर शेख अयाज़ चयो आहे त ऊंद उजाड़ दीन अॻूणे चराग सां, ऊंद उजाड़ दीन अॻूणे चराग सां, नेज़े मथां उभार नओं सिज नोक में। त नओं सिज नोक में असांजो मलिक चंगेज़ खान जेको अॼु हिन महफ़िल जो मेज़बान आहे। ऐं गुज़ारिश कंदुसि रमेश कुमार मंगलाणी साहिब जेके PTI जा सरबराह आहिनि, पाण अचनि ऐं असांजे मोज़िज़ घोट अणघोट मोहतरम गंगूमल जीरामाणी साहिब जिन हवाले सां पंहिंजी गुफ़्तगू अवां ताईं पहुचाए। ऐं गुज़ारिश कंदुसि मोहतरम साईं रमेश कुमार मंगलाणी साहिब जिन खे पाण अचनि। मुखन वासे का जेड़िए तेड़िए दात जी जुम्बश नाहे जा मूसा वाले सा या दोस्तों सभिनी दोस्तनि खे ख़बर आहे अॼु पाण हिते छो करे थिया आहियूं। अॼु सिर्फ़ मोहतरम गंगूमल जीरामाणी खे भेटा ॾियण लाइ ऐं उनजो जनम ॾींहुं आहे, उनखे मुबारक ॾियण लाइ हिते असां गॾु थिया आहियूं। गंगूमल कोहिस्तान थाणे बुलाखान खां 1990 में सहाफ़त शुरू कई। उन खां पोइ सहाफ़त में उन टाइम कोहिस्तान में सच लिखण जुर्म हूंदो। उन दौर में वाणियूं त परे जी ॻाल्हि आहे, पर आउं सम्झां थो को चङो ख़ासो बि कोहिस्तान में सच लिखण खां लवाईंदो। उन दौर में गंगूमल 1990 खां वठी अॼु 2022 ताईं अॼु ॾींहं ताईं बि उन ई कदम सां, उन ई रफ़्तार सां अॻु खां अॻु भरो हलंदो अचे पियो। कोहिस्तान खां वठी सिंध जे कुंड कुर्च ताईं जेको शऊर ॾिनो, उहो हिन जे कलम ऐं हिन जे ताक़त जे ज़रिए गंगू कोहिस्तान में गंगूमल आहे। बाक़ी सिंध में त काफ़ी ऐं नाला जिन हिम्मत कई आहे सरदार इनामनि जे ज़ुल्म जे ख़िलाफ़। सलाम पेश कयां थो दोस्तनि काफ़ी ॻाल्हाइण वेठा